वॾी ॻाल्हि तव्हां बि टे मुड़ुस हुयो त बि शेर वारा भॼी विया ऐं तव्हांजा मथा फाड़े विया। ख़बर खाना हेड़े में धक लगना न शेर वारनि जा बि मथा कचा थिया न उहे बि ख़ुशि न थिए न। मूंखे हैरत आहे शेर वारा त भॼंदा ई न आहिनि पोइ अॼु कीअं भॼी विया। जाबिर खान ईमान त मेहमान आ एतिरा मुड़ुस ॾिसी पेरनि ते ज़ोर रखियऊं। हूअं बि हुननि में मुड़ुस माण्हू शरीफ़ हो जाबिर खान जंहिंजे ज़ोर ते हू विढ़ंदा हुआ। हाणे हुननि में दम ई न आहे जो असां सां विढ़नि। हाओ रे यार हाओ मुड़ुस मोए सुञ आहे। हाणे मूंखे ईअं लॻे थो त तव्हां बि मोलूक सवा अधूरा आहियो। तव्हां पेरनि ते बि जहिड़ो करे कोन सघंदा। न जाबिर खाना अहिड़ी ॻाल्हि ई न आहे। पोइ कहिड़ी ॻाल्हि आहे तव्हां बि टे मुड़ुस हुया पोइ बि मुचड़ा खाई मोटी आया आहियो। जाबिर खान सची ॻाल्हि इहा ई आहे त भाई साबा जा पुट असांखे मतिलबु मारे विया। छा साबा जे पुटनि वटि राकेट लांचर हुआ छा? न जाबिर खान मिटीअ जा बुक भरे मुंहं में हयूं असुल अंधो करे छॾियऊं। माना त साबा जा पुट तव्हां खां वधीक मुड़ुस माण्हू आहिनि। उन्हनि जी मुड़सी त अॼु ई था पूरी कई। न साबा जे पुटनि खे मां पाणी सेखत ॾींदुसि। तव्हां शेर वारनि लाइ सोचो। जाबिर खाना मूंखे तसली आहे शेर वारा खट तां ॿ टे ॾींहं कोन उथंदा। जेकॾहिं चओ त घर में घिड़ी हमिलो कयूं न। न हाणे शेर वारनि सां लाल खानी पुॼंदी पोइ शेर वारनि खे ख़बर पवंदी। बाबा सिर मथो सदको वञे बाबा चङो कयो ॾाढो भलो कयो अथव शेर वारनि जी जान बचाए। हाणे त ज़ेबू जे आॾो मुंहिंजो कंधु ई मथे करे छॾियो आहे। मां उहो त सही आहे पर बख्शू वारा हाणे असांजी जान कोन बख्शीदा मां। अरे खमू तूं घबरा न उन्हनि जे लाइ अहिड़ी अटकल सोची अथमि जो तोबा तोबा करे भॼी वेंदा। ओ छोरा मनु खमू साबा जे सिर मथो सदको वञो 2 ॾींहं घर खां ॿाहिरि न निकिरजो पता ॿाहिरि निकिरी पंहिंजा मग़ज़ ई फाड़ाए अची निकिरो मुंहिंजे लाइ। मां अॼु असां उहे हथियार तयार था कयूं जो इहे वादल वारा असांजे भरिसां ई कोन ईंदा। साबा जे सिर मथो सदको वञो ॿियो ख़बर कहिड़ा हथियार तयार कंदो। मां तूं बेफिक्र थी तुझे मथां इहे हथियार कोन हलाईंदासीं। मां तूं बसि असांखे हिकिड़ो 100 जो नोट ॾे उनजी असां शइ वठी घर में खाईंदासीं पोइ तूं भली सॼे ॻोठ जो चकर हणी अच। मिलनि था पैसा मिलनि था। वठो हाणे ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि वञी मां शेर वारनि खां पुछी पिया अचां इन ज़ेबू जो नक बि वठे अचां वञी। हा मोतू भेण मुराद तू खैर में आयो? हाँ जी बाबा मुराद खे मुंहुं घुरायो आहे। छो खैर में? निमक हराम जो पुट आहे कॾहिं बि निमक हरामी करे सघे थो ऐं तव्हांखे त निमक हलाल नौकरनि जी ज़रूरत आहे। तीनो एतिरी ॻाल्हि जो एॾो ॾुख कयो अथई? न हाजी बाबा ॾुख त मूंखे कंहिं ॻाल्हि जो कोन्हे को शाबस त तव्हांखे आहे जो मूं जहिड़े निमक हराम खे सॼी उमिरि पाण वटि नौकर रखियो अथव।
तहां भाई मुझा मुलाजिम किथे आयो? तहां तो मुझा भाइरा आयो। ही मुराद तो मुझो बच्चो आ। तू तो मुझो भाउ है थी। ये वॾे भाउ खे छॾे हलियो वेंदे? हाँ? अकेलो करे वेंदे मूंखे? मां तोखे कॾहिं वञण न ॾींदी, कॾहिं बि न ॾींदी। रहमान, ये रोज नवा नवा जड़ा नयूं नयूं ॻाल्हियूं छा असांजी सॼी ज़िंदगी ईअं सुकून लाइ तड़पंदी रहंदी? छा था करे सघूं रानी? असांखे हिन माहौल में रहण मजबूरी आहे। रहमान, ईअं ज़िंदगी कीअं गुज़रंदी? रानी, दुखनि ऐं सुखनि ते इंसान जो वस नाहे हलंदो। बस रब जी रज़ा ते राज़ी रह। अॼु ही हालात आहिनि, सुभाणे दलाए कहिड़ा हूंदा। रहमान, मां पहिरीं बि तोखे चयो हुयो मूंखे बाबा जी ॾाढी सिक लॻी आहे। तूं हिकु दफ़ो बाबा सां मिलण वठी हल न। रानी, मां तोखे चयो हो न त मां कॾहिं बि चाचे रमज़ान जे दरवाज़े ते न वेंदुसि। रहमान, मां सम्झां थी बाबा कंहिं ॻाल्हि ते तुंहिंजी दिलि दुखाई हूंदी। मां तुंहिंजो हर तरह सां ख़्यालु रखंदी आहियां। पोइ तूं मूंसां गॾु न हलंदी त मां कंहिंसां वेंदसि? हिकु शर्त ते वठी हलंदुसि, मां अंदरि न हलंदुसि। ठीकु आहे, मां बीठे पैर बाबा खां इहा ॻाल्हि ज़रूरु पुछंदसि त उहा कहिड़ी ॻाल्हि आहे जंहिं ते तूं नाराज़ थियो आहीं। लाल खाना अॼु बेली मूंखे इजाज़त ॾे। शाहू खेर त आहे न। अॼु मूंसां पंहिंजा दुश्मन विरहाइनि। शाहू तूं छा थो चईं? मां तुंहिंजी ॻाल्हि कोन थो सम्झां। वॾा वॾा तूं सिर्फ़ु एतिरो ॿुधाए, सोबत फ़कीर सां तूं मुंहुं ॾींदे या मां? शाहू इहो त मां हिकिड़ो चकर जाबर सां मिली पोइ फ़ैसिलो कंदुसि। पहिरीं नवाब खान सां संदरो कजे या सोबत फ़कीर सां? जाबर खान चरियो त कोन थियो यदा वॾा। हा तुंहिंजो मोह फेर मुंहिंजी मुई भला त जाबर खान कंदो। शाहू जाबिर खान मुंहिंजो जिगरी यार आहे। जाबिर खान जा ई मुंहिंजा दुश्मन साॻा आहिनि। जाबिर खान ऐं मां गॾिजी पियासीं त दुश्मननि जा दाणा कढी छॾंदासीं। जाबिर खान जी मदद असां तॾहिं वठूं जॾहिं असां कमज़ोर हुजूं। शाहू लाल खान एतिरो कमज़ोर कोन्हे, पर दुश्मन खे जोराबा अटकल सां पाराईंदो आहे। ये अटकलूं बटकलूं असां कोन ॼाणंदा आहियूं वॾा वॾा। सिधी रांदि सोटे जी, अहिड़ी ॿुॾे खोटे जी। नथो मुड़ी त वञ मारे आ सोबत खे। बाक़ी नवाब खान खे मां कोन मारींदुसि। ज़िंदा रखे उनखे ज़रूरत जी मौत ॾींदुसि, ज़रूरत जी मौत। तोखे ख़बर न आहे नवाब खान जी धीउ जाबिर खान जी नुंहुं बणिजी घर पहुती आहे। ख़बर आहे मूंखे, पर तव्हां ख़ुशि न थियो। नवाब खान पंहिंजी न्याणी जे करे फराज़ खे त कुझु कोन कंदो, पर जाबिर खान जो ख़ैर कोन्हे। अहिड़े नाले आहे नवाब खान जाबिर खान चेहरा दफ़न करे छॾिया। कया हूंदई जाबिर खान न सही तूं आहे। मां अॻुवाटी तोखे मुबारक ॾेई थो छॾियां। छा जी मुबारक? हिन ई हफ़्ते जाबिर खान जो मौत थींदो। ख्वाब ॾिठो अथई छा? अलाए केतिरनि सालनि खां मुंहिंजूं अखियूं हिन ओसीड़े में आहिनि त जाबिर खान जो जनाज़ो अलाए कहिड़े टाइम ते खजंदो, ऐं मां पंहिंजूं अखियुनि सां ॾिसंदुसि त इहो जाबिर खान जो जनाज़ो आहे जंहिं मुंहिंजी भेण जो घर बर्बाद कयो। समझी वियुमि। तोवारो भाणे जो सुल्तान कॾहिं तो जेल खां ॿाहिरि अचे।
8 ॾींहनि खां पोइ मौत जी जाबिर ख़ान जो महिमान थी थो। सुठो थियो रमज़ान ॿुधाई। असां सुल्तान जे मौत जो अॻु में ई बंदोबस्त करे छॾींदासीं। ते कब्ज़ो न कंदुसि न, देसी सुकून जी निंड न सुम्हंदो पाव। चाचा ईअं कीअं थी सघे थो? ये थींदो, ज़रूर थींदो वारस। छो त मुंहिंजो नालो सोबत फ़कीर अथई, सोबत फ़कीर। फ़कीर त फंद न त पोइ गंद जो गंद। चाचा अकुल का कम वठ। नवाब खान जी जुतीअ में तुंहिंजो पेर कीअं पवंदो? वारस तुंहिंजे अञा इन वाछुल मां सन जी धप थी अचे। तूं अञा ॿार आं। ये सोबत फ़कीर अथई, सोबत फ़कीर। हिकिड़ी फोन कयो न दोस्त ॾे, टक हथियारनि जी भरिजी ईंदी, टक उन सां गॾु 1000 माण्हू ईंदई। पोइ वेही तूं मलाखड़ो ॾिस त छा थो करे सोबत फ़कीर। चाचा पोइ नवाब खान जो माण्हू हिकिड़ो बि बनीअ में कोन लहंदो। विठल मिड़ेई पियो चाचे जा अहवाल ॿुध। पराई बाहि में केरु सड़ंदो? मिड़ेई पिया असां पादर खाईंदासीं। वाकई वार सही ॻाल्हि थो करे चाचा सोबत। नचो मूंखे सोबत। सोबत ऐं मोहबत मुल्क में रही किथे आ? फ़कीर चढ़े फ़कीर त पंध न त गंद जो गंद। चाचा अलाह जो शुक्र कर, जेके 2 ॿार आहिनि न इहे ई खोड़ आहिनि। बस करे वेह। ये पादर खाई खाई थकिजी पियो त मूं वटां हलियो वञ। हा मूं वटां हलियो वञ। ॾेई ॾिस सोबत फ़कीर हाणे कीअं थो विढ़े। छो त टेड़ी आङुरनि सां कढणो पवंदो, सिधी आङुर सां न निकिरंदो आहे। छो त सोबत फ़कीर सदाईं सिधो विढ़ियो आहे। हाणे थोरी टेड़ी आङुरियूं कबियूं त गे निकिरंदो। असांखे बि त ख़बर पए त चाचा तूं करण छा थो चाहीं? अरे मिरल लाल खान लभई थो अचे थो ॾिसण में। मीर मोहम्मद चरियो ओॾा छोरी नवाब खान जे वञी जाबर जे पुट सां लाऊं लधियूं। तव्हां केॾे वॾेरे जो वारस केरु थींदो? हा केरु थींदो? रहमान मुराद थींदा? अखियूं न कढी विझान। पर चाचा नवाब खान जे जेरे तुंहिंजो इहो ख्वाब कॾहिं बि पूरो कोन थींदो। मरंदो, ज़रूर मरंदो। मूंखे ख़बर आहे इहो ई जाबर मिल्कियत जे करे उन सिर खणंदो। फ़कीर त फंद न त पोइ गंद जो गंद। मां मुसां पिटी वेठो करे मां ॾिसां थो वरी मुंहुं किनो करे थो घुमे। अॼुकल्ह नवाब खान परेशान आहे। तो ख़ामोश रह, जॻो ठले वञ। अदी मां सां तोसां इर्ती फिरती थो करे। हल त ॿई ॻोठलूं न त मां सां बि तोखे टिकटिकी ते चाढ़े छॾींदी। मीर मोहम्मद ॻाल्हि खे सम्झ, मसलो मुंहिंजो न आहे। सोनू जी ज़िंदगी ख़तरे में आहे। नवाब खान सोनू खे मारण थो चाहे ऐं सोनू जी ज़िंदगी बचाइण जे लाइ मुंहिंजो हिते रहणु ज़रूरी आहे। ठीक ही तो मारे अदी अॻ में त मां सां ॾाढो भलो हूंदो, हाणे इर्ती फिरती थो करे। हाणे छा 2 टे बाटा भला उथ जा, उथ बखे हले वञ बस कोट। उते लालड़ू खणी ने त तूं वराए दी। मां गोट कोड़े न आया, मां हिते रहंदे इर्ती फिरती न कर। अम्मा हजाणी हाजी बाबा त मूंखे भाकुर पाए भाव भराए वरितो, पर मूंखे हाजी बाबा जी नियत में कुझु ॿियो थो लॻे। अदा दीनू सच त इहो आहे त नवाब खान खे पंहिंजे जान जे कपिड़नि जे मथां बि हाणे एतबार न आहे रहियो। अम्मा हजाणी इन बेएतबारीअ त मूंखे भञी विधो आहे। बस
हाणे मां मुराद खे वठी काॾे हलियो थो वञा। अदा दीनो जेकॾहिं तूं बि साथ छॾे हलियो आहे त मां अकेली सोनू जी ज़िंदगी कीअं बचाए सघंदसि? अमा जाने हाजी बाबा खे मां रोके कोन सघंदुसि। नहीं हाजी बाबा मूंखे कुझु ॿुधाईंदो। दीनू बाबा तूं मुंहिंजे करे सब्र कर ऐं हाणे इहो सोचूं त असांखे छा करिणो आहे। अमा जाने भला हाजी बाबा केॾां वियो आहे? ख़बर न आहे दीनू बाबा, मुराद सां गॾु अलाए केॾां वियो आहे। राणा जाबिर खान इहो सभु कुझु लाल खान सां यारी मल्हाइण लाइ कयो आहे, न त जाबिर खान खे एतिरे कुझु करण जी ज़रूरत ई न आहे। जाबिर जेको कयो आहे इहो ग़लति कयो आहे, पर हाणे मूंखे ॿुधाए त मूंखे करिणो छा आहे? हाजी बाबा खे जाबिर खान खपे, सो बि ज़िंदा। हा ज़िंदा ई मिलंदो। पर राणा इन ॻाल्हि जी बाबा दीनू खे ख़बर न पवे। को ख़ासि सबबु आहे छा? हा राणा, सबबु इहो आहे त हाजी बाबा जो दीनू बाबा तां एतबार खॼी वियो आहे। रहमान तव्हां सां हलंदो, मां न। छो जो मूंखे बाबा जी इज़त प्यारी आहे। बाबा जे मथां हाजी बाबा जो खामखा शक मुंहिंजी दिलि टोड़े विधी आहे। राणा ठीकु आहे, कमु थी वेंदो, पर तूं ई रहमान गॾिजी हलंदो या? मुंहिंजी दिलि टुटी पई आहे राणा। मुराद तुंहिंजो गॾिजी न हलणु हाजी बाबा खे शक में विझंदो। राणा शक इंसान खे उॾही वांगुरु खाई वेंदो आहे, ऐं मुंहिंजी दुआ इहा आहे त हाजी बाबा जो जल्दी शक ख़तमु थी वञे त बहितर थींदो। अड़े लाल खान जा साला छाते मथे फिरियो अथई? लाल खान जो सालो भी समझी तो बि पुछी थो। अॼु मां तोखे ॿुधाईंदुसि त लाल खान अंधड़ कोन आहे। सुठो हिन में दे दे निकिरी रहे, न त मथे में धूड़ विझी छॾंदासीं। ज़रूर ईंदुसि, ज़रूर ईंदुसि, पर तोखे लाल खान सां गद्दारी जो इनाम ॾेई पाए वेंदुसि। तूं अड़े छा गंद कंदे? जेकॾहिं तूं मुड़ुसु माण्हू आहीं न, ची दस जंहिं ॻोठ लाल खान वारनि जो वारिस मां आहियां शाहू। लाल खान जे हिकिड़े वार खे बि इज़ाब आयो न, उन जे बदिले में हिकु मुड़ुसु मारंदी। जल्दी वञ, ॻोठ वञी क़बरुनि जी कतार खोटाए छॾ। ख़बर ई कोन पवंदई त तुंहिंजे ॻोठ ते घाणी कीअं घुमी वई। ऐं तुंहिंजो माण्हू मुंहिंजे ॻोठ मां सौ सिधो वापसि वियो, चइजांइ त तुंहिंजे ॿिच ते लानत आहे। वाह जाबिर खान वाह, रूह खुश करे छॾी। नवाब खान जी नवाबी सफ़ा लोड़े छॾई। पुट जी ख़ुशियुनि ख़ातिर हथ ॿधामांसि, पेरे पियोमांसि, कोई बि न मञई।
ज़ाहिरत ॾाढ करणी पवंदी न। तो गलत फैसले जो नवाब खान खां पलांद वठी छॾियो न जाबिर खान। मारगो तोखे एतिरो ॿुधाइण आयो आहियां त हाणे अॻिते नवाब खान खां मूंखे पलांद करणा आहिनि। पोइ छा सोचियो अथई लाल खान? छा सोचियो अथमि? घणो कुझु सोचियो अथमि, घणो कुझु। जाबिर खान, तूं इहो सभु कुझु कीअं करे सघेंदो? मूंखे त तोमें इहो दम ई कोन थो नज़र अचे। नवाब खान तुंहिंजे सॼे ख़ानदान खे ख़तमु करे छॾियो ऐं तूं उनजे हिकु चरिये साले खे बि ख़तमु न करे सघे। कुतो बि खाधो ई कुख बि भरे न सघे। जाबिर खान, तूं लाल खान जी सोच खे कॾहिं न सम्झी सघंदे। तूं कुकुड़ त कोई सघीं थो, पर बकर ते कॾहिं बि तकबीर नथो विझी सघे। उठ खे बि चोराबा नथो पाराए सघे। उठनि खे चोराबा कीअं पाराबान, इहा सिर्फ़ लाल खान खे ई ख़बर आहे। पोइ कॾहिं तो धमाको करी? जाबिर खान, कुझु देरि लॻंदी। जेकी माण्हू मौक़ियो तलाश कंदा आहिनि उन्हनि खे मौक़ियो न मिलंदो आहे। दमादम मस्त कलंदर करे लही पओ मैदान में। जाबिर खान, नवाब खान खे एतिरो आसान मौत कोन ॾींदोसांस, तड़पाए तड़पाए मारींदोसांस। लाल खान, तोसां मुंहिंजो वाइदो आहे, तूं ऐं मां यार आहियूं ऐं हमेशह यार रहंदासीं। तुंहिंजो दुश्मन मुंहिंजो दुश्मन, मुंहिंजो दुश्मन तुंहिंजो दुश्मन। हा जाबिर खान, असां ॿई गॾिजी पूरे तर खे टांडा ॾेई सघूं था, पर असां ॿिन्हिनि मां केर बि अखि खणी ॾिसी न सघंदो। लाल खान, पोइ ॿुध, हिकिड़ो कमु मां तोखां कराइणु चाहियां थो जेको मां पंहिंजे माण्हुनि खे नथो कराइणु चाहियां। हुकुम कर जाबिर खान। लाल खान, कमु मां तोखे हिकु ॿ ॾींहं अॻु में ॿुधाईंदुसि। तूं सिर्फ़ु पंहिंजे हमराहनि खे तयारु करे छॾ। जाबिर खान, मुंहिंजा हमराह तुंहिंजे हमराहनि वांगुरु मानर न आहिनि। मुंहिंजे हमराहनि जो सिर सदाईं तरी ते हूंदो आहे।